जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। 22 जून रात 10 बजे तूफ़ान लगण जी वजह खां हीउ वण पहाड़ खां किरन तव्हांखे नज़र ईंदो ऐं वीचारा ही मज़दूर आहिनि जेके अञा लॻा पिया आहिनि, जेके कट कुट कनि पिया। हिननि खे ऑर्डर ॾिनो वियो आहे त हिनखे जेको वण खे साफ़ु करियो, त उन खां पोइ जेको हिनखे असीं हिकिड़ी जाइ ते रखूं था। ऐं उहे बि टणवन खान श्री पब्लिक पार्क जा काफ़ी नासाज़ हालत आहिनि, जेके तव्हांखे ॾेखारिया वेंदा हिन वीडियो में। ऐं हीउ वण बि तव्हां ॾिसंदा त तव्हां ॾिसी था सघो त हीउ बि सफ़ा किरण ते आहे। जे हल्को तूफ़ान जो झटको हिकिड़ो ॿियो आयो त हीउ बि किरंदे देरि कोन कंदो। ठीकु आहे। बाक़ी हिन वण जो बि इहो ई ख़दशो लॻो पियो आहे असांखे, छो जो जी पहाड़ सफ़ा ख़तमु लॻी पई आहे। हीउ केॾी महिल बि कटियो वेंदो ऐं काफ़ी टाइम खां हीउ जेको फुआरो लॻल हो हिते, हिन फुआरे जे चारों तरफ़ ही किथां हर जाइ खां जेको सो हिन जो सिस्टम बराबरि कोन्हे थियल, किथां टुटल आहे, किथां भॻियल आहे, किथां छा आहे। तव्हां ॾिसी था सघो हिन जो मंज़रु। हीउ ॾिसो, हीउ टुटी काफ़ी टाइम थियो आहे, हिन जी अञा ताईं का मरम्मत वग़ैरह न आहे थी सघी। हीउ तव्हां ॾिसी था सघो। हिन जे पासे में चारों तरफ़ का वण लॻल आहे, उन जी जाइ ते हींअर सिर्फ़ु 2 वण बीठा आहिनि। ऐं हिन एरिया में हीउ जेको जॻह तव्हां ॾिसण में अचे पई, हिन एरिया में हिकिड़ी बि कुर्सी लॻल कोन्हे जिते को माण्हू वेही सघे। ठीकु आहे। बाक़ी हिन जाइ ते हिकु वणु लॻल आहे, ॿियो हीउ हल्को फुल्को लॻल आहे, हिकिड़ो हू लॻल आहे, बसि 3 वण। हिन जाइ ते पूरी लाइन वणनि सां लॻल हुई काफ़ी टाइम पहिरीं, जितां हटाई वई आहे, अञा ताईं लॻाई न वई आहे। ऐं काफ़ी कुर्सियूं हिते घटि आहिनि, जेके 4 कुर्सियूं आहिनि उहे बि अधु मां टुटियूं पियूं आहिनि। मां उहे तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदुमि इंशाअल्लाह। ॾिसी था सघो तव्हां। हीउ ॾिसो, हाणे हिन जाइ ते पाणी बीठल आहे, हीअ कुर्सी टुटल आहे। केरु कहिड़े तरीक़े सां वेंदो उन शइ जी कंहिंखे को इल्मु न आहे। हेॾां 4 खां 5 7 कुर्सियूं लॻल आहिनि, माशाअल्लाह ही तमामु बहितरीनु आहे। हिकिड़ी कुर्सी मूंखे ॾिसण में अचे थी पई, तव्हांखे ज़ूम करे ॾेखारींदी, ॾिसो हीअ बि टुटी पई आहे सफ़ा। हेॾां बि आहिनि 2-3 कुर्सियूं जेके जिन जी सफ़ा नासाज़ हालत लॻी पई आहे। हिकिड़ी कुर्सी हीअ आहे, तव्हांखे ॾेखार बि। हीउ ॾिसो, कुर्सी लॻी पई आहे, वण कटिया पिया आहिनि हितां खां। तव्हां पब्लिक पार्क जी हालत ॾिसी था सघो। का फैसिलिटी कोन्हे हिन जाइ ते, को बि साफ़ सुथराई न थी सघी आहे। म्यूनसिपल चेयरमैन साईं दानिश शाह, MPA साईं एजाज शाह जो भाइटियो साईं दानिश शाह म्यूनसिपल चेयरमैन। ॾिसो केतिरो कचिरो लॻो पियो आहे हिते, का बि हिते फैसिलिटी वग़ैरह न कई वई आहे। फुटपाथ ठाहिण जे लाइ एतिरा ब्लॉक घुरायो आहे काफ़ी टाइम पहिरीं, अॼु ताईं कोई फुटपाथ न ठही सघियो। हीउ ॾिसो केतिरा ब्लॉक, ग़रीब आवाम जी टैक्स मां ही आयल ब्लॉक, जेके अहिड़ी गर्मी में, अहिड़ी तपिश में सड़नि था पिया। मां गुज़ारिश कंदुमि साईं मुराद अली शाह साहब खे, साईं मुराद अली शाह साहब, तव्हां 6ठी मरतबा टंडो मोहम्मद खान में आया हो, MNA जी चांहि पियो, हलिया वञो। कॾहिं तव्हां टंडो मोहम्मद खान जी सिटी सिविल हॉस्पिटल जा हालात न ॾिठा, कॾहिं तव्हां टंडो मोहम्मद खान जे कंहिं स्कूल जी सूरत हाल न ॾिठी, कॾहिं तव्हां टंडो मोहम्मद खान सिटी जे पब्लिक पार्क में न अची उन जा हालात ॾिसी सघिया।
महिरबानी करे इन शइ जे मथां एक्शन खंयो वञे। ऐं रही ॻाल्हि इहा त ही आवाम जे सुकून जी जाइ आहे। जेकॾहिं हिन जाइ ते बि आवाम खे तव्हां सुकून नथा ॾेई सघो त पोइ तव्हां ते का मयार कोन्हे। पर मयार थी बि सघे थी तव्हांजे मथां, छो जो तव्हां जेकॾहिं CM सिंध मुराद अली शाह साहिबु आहियो त उहो आवाम जे करे आहियो। जंहिं कुर्सी ते वेठा आहियो आवाम जे लाइ वेठा आहियो, जंहिं कम लाइ वेठा आहियो, महिरबानी करे उहो कमु कयो ऐं इन कुर्सी जो ग़लति फ़ाइदो न खणो। मां गुज़ारिश कंदुमि सिंध जे आवाम खे, ख़ासि तौरु टंडो मोहम्मद ख़ान जी आवाम खे, महिरबानी करे हीअ वीडियो मुंहिंजे लाइ न, पंहिंजे बच्चनि जे लाइ ऐं पंहिंजे ईंदड़ मुस्तक़बिल जे लाइ ज़रूरु शेयर कंदा। वॾी महिरबानी।